वेलकम बैक नाज़रीन। एकता ईद जी ख़ुसूसी ट्रांसमिशन में तव्हांखे हिकु भेरो ॿीहर भली कार चऊं था। एकता जा रंग हर तरफ़ नज़र अचनि पिया। KTN ऐं काविश जे सर ते अॼु परॾेहनि खां पाक सिंध जे उनवान हेठि अॼु एकता ॾिहाड़ो भरपूर नमूने सां मल्हायो पियो वञे। हर तरफ़ टोपी ऐं अजरकनि जी बहार आहे। वधीक बि ॻाल्हि ॿोल कंदासीं ईद जे हवाले सां। हिकु भेरो ॿीहर असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे असांजे एंकर पर्सन असलम हैदर सोलंकी। असां सां ख़ुसूसी मेहमान भी मौजूद आहिनि। असलम वरी मेहरबानी सबा भेण, तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर वाधायूं हुजनि, समूरी क़ौम खे वाधायूं हुजनि, सॼी दुनिया में वेठल सिंधी अजरक टोपीअ सां प्यार कंदड़, तारीख़ी सकाफ़त सां तारीख़ सां प्यार कंदड़ समूरनि माण्हुनि खे दुनिया जे कुंड कुड़छ खां वठी कश्मीर कंदकोट ऐं कोहिस्तान ऐं काछे में वेठल माण्हुनि खे सभिनी खे दिली तौर ही अॼोको एकता जो क़ौमी ईद ॾियारो मुबारक हुजे। इंतिहाई वॾो ॾियारो आहे। समूरनि सियासतुनि खां, समूरनि मज़हबनि खां, समूरनि क़बीलाई ज़ात पात इन समूरनि खां ॿियो हिकु वॾो अहम नारो जंहिंमें सभु असां गॾिजी वञूं था, उहो आहे सकाफ़ती नारो। असांजो ईद जो ॾियारो, एकता जो ॾियारो, जंहिंमें असां सभु गॾिजी करे पंहिंजा जेके मामला, पंहिंजा मसइला, उन में एकता ॿधी करे पंहिंजी वैधानियत पंहिंजे सिंध जे मामलनि ते मिड़ी मुठ थियूं था त जीअं हिन तारीख़ी क़ौम जेकी सदियुनि खां हलंदी थी अचे, तसलसुल आहे शाह लतीफ़ जो, तसलसुल आहे सचल जो, शाह इनायत जो, उनखे असीं जारी रखूं। शऊरी दगा, शऊर इंतिहाई अहम आहे। उहे ई क़ौमूं बची सघनि थियूं जेके शऊर हुजनि। अॼु असां सां गॾु वरी ॿीहर असांखे ब्रेक खां पोइ जॉइन कयो आहे असांजे अहम महिमाननि लाला असद पठाण असां सां गॾु आहिनि। लाला असद पठाण सीनियर सहाफ़ी आहिनि, PFU जा मरकज़ी अॻुवान आहिनि। लाला असद तव्हांखे वेलकम था चऊं। निसार शर साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि, पाण PTI जा अॻुवान आहिनि, समाजी तौर ते बि इंतिहाई एक्टिव आहिनि। तव्हांखे सर साहब तव्हांखे वेलकम था चऊं। लाला ॻाल्हि ॿोल जी शुरूआत तव्हां खां था कयूं। अॼोको इंतिहाई अहम ॾियारो ऐं असीं क़ौमी ईद तौरु हिन खे मल्हाईंदा आहियूं। सॼी सिंधी क़ौम उन नारे हेठि आहे। असांजो नारो बि तव्हांखे ख़बर आहे त ग़ैर क़ानूनी जेके परॾेही रहनि था, उन खां पाक सिंध जेके उते असांजा बोझ आहिनि उहे वञनि हितां, जेके गवर्नमेंट जी बि इन हवाले सां हुकुम जारी कया आहिनि। क़बीलाई तकरार बि इंतिहाई अहम मामिलो आहे। तव्हां जंहिं तक सां तरह सां तालुक़ था रखो, उते क़बीलाई तकरार सालनि खां आहिनि। क़बीलनि में इन्हनि में असीं वेरायल हुजूं था। हिकु क़ौम तौरु शऊरी तौरु अगरि असां अॻियां अचूं था त उनजा तमामु वॾा फ़ाइदा हुजनि था। हिकु त उन क़बीलाई तकरारनि ते ॻाल्हाईंदासीं, पर अॼोके इंतिहाई अहम ॾियारे ते असीं पंहिंजे साथी शहीद जान मोहम्मद महर खे नथा विसारे सघूं। उहो असांजे दिलनि में मौजूदु आहे, असांजी धड़कननि में मौजूदु आहे। अॼोके इन ॾियारे जे हवाले सां तव्हांजी तमामु वॾी स्ट्रगल बि आहे। पाण इन ॿिन्ही मामलनि ते ॻाल्हायूं था। उहा स्ट्रगल कीअं तव्हांजी जारी आहे, क़बीलाई तकरारनि सां केतिरो सिंध खे नुक़सानु थिए थो, मिड़ी मुठ थियण सां असांखे कहिड़ा फ़ाइदा थियनि था। बिस्मिल्लाह रहमान रहीम। असलम सभिनी खां पहिरियां तव्हांजे सॼे सथ खे सकाफ़ती ॾियारे जी मुबारकूं हुजनि, छो त इन सकाफ़ती ॾियारे खे उजागर करण में बुनियादी तौर में अगरि कंहिंजो हथु आहे त उहो काविश KTN ऐं तव्हां सभिनी जो हथु आहे हिन में। ऐं उन खां पोइ मां न सिर्फ़ु सिंध में बल्कि पूरे दुनिया में रहंदड़ सिंधियुनि ऐं पाकिस्तानियुनि खे अॼु जे सिंधी सकाफ़ती ॾियारे जी मुबारकबाद ॾींदुसि, छो त हीअ असांजो ईद जो ॾियारो आहे। जीअं 2 ईदूं थींदियूं आहिनि असां वटि, नंढी ऐं वॾी ईद, हीअ 3 ईद आहे असांजी, छो त सिंधियुनि जो हिकिड़ो रिच कल्चर आहे ऐं हज़ारनि सालनि खां इहो कल्चर हिन मुल्क में, इन धरती ते जेको आहे पंहिंजे वेद वाज सां मौजूदु आहे। ऐं अॼु उनजो ई पूरी पाकिस्तान न पूरी दुनिया में जेको आहे सेलिब्रेशन हली रहिया आहिनि। राति लाखूं मां खोड़ सारा दुनिया में जेके मुंहिंजा सिंधी दोस्त आहिनि उन्हनि सां राब्ते में हुउमि। किथे हिकु ॾींहुं पहिरियों शुरू थी वियो, छो त ॾींहंनि जो फ़र्क़ु थो पए, राति ॾींहं जो, त उते प्रोग्राम शुरू थी विया सिंधी सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां। त असां सभिनी सिंधियुनि जो ऐं मां त हिन में पाकिस्तानियुनि खे बि शामिलु कंदुसि, त पाकिस्तानियुनि जो बि अॼु इहे ॾियारो उन्हनि खे बि भरपूर तरीक़े सां मल्हाइणु खपे, छो त सिंध न आहे त पोइ पाकिस्तान न आहे। सिंध जो वजूद ई पाकिस्तान आहे। हाणे तव्हां ॿियो क्वेश्चन मूंसां कयो शहीद जान मोहम्मद महर खे कॾहिं बि किथे बि कंहिं बि वक़्त में विसारे नथो सघिजे, छो त मूंखे यादि आहे त इन खां गुज़िरियल दफ़ो जॾहिं इहो ॾियारो मल्हायूं पिया त शहीद जान मोहम्मद ई तव्हांजी स्क्रीन ते हिकिड़ो ज़बरदस्त ऐं मुयसर ऐं शऊर जो आवाज़ु हुयो, जंहिंखे जेको आहे उहो ज़ालिमनि वॾी बेदर्दी सां जेको आहे उहो उञाइण जी कोशिशि कई आहे। पर मूंखे उमेदु आहे त इंसान
मरंदा ज़रूरु आहिनि पर उनजो शऊर, उनजो अकुल ऐं हुनजो विज़न कॾहिं बि न आहे मरंदो। शहीद जान मोहम्मद उमर हर सूरत में न सिर्फ़ु सिंध जे बल्कि पाकिस्तान ऐं पूरी दुनिया जे जर्नलिस्टनि लाइ हिकिड़ी मशाल रहा आहे त हमेशह सच ऐं हक़ लाइ हुन आवाज़ु बुलंद कयो। आम मज़लूम, आम सिंधी बेपहुच माण्हुनि लाइ पंहिंजो आवाज़ु बुलंद कयो। सेकेंड ॻाल्हि तव्हां कई क़बीलाई तकरार, हिन में को शक न आहे त क़बीलाई तकरार सिंध खे ईअं नुक़सानु ॾिनो आहे जीअं सिंध खे करप्शन नुक़सानु ॾिनो आहे, जीअं सिंध खे धारियनि नुक़सानु ॾिनो आहे। एतिरो ई नुक़सानु असांजे इन आपसी झेड़नि जेको आहे असांखे, असांजी क़बीलनि खे, असांजे सिंध खे तमामु घणो नुक़सानु ॾिनो आहे। ऐं इन क़बीलाई तकरार जे पोयों केरु आहिनि ऐं इन जा मास्टर माइंड केरु आहिनि, इहा तव्हांखे बि ख़बर आहे, असांखे ख़बर आहे। इहे असांजे ई उहे वॾेरा, असांजा उहे सरदार जेके माण्हुनि खे क़बीलनि में विरहाए करे, माण्हुनि खे ज़ात पात जे नाले ते विरहाए करे, माण्हुनि खे मुख़्तलिफ़ क़िस्म जे पहाड़नि ऐं ज़ातुनि में विरहाए करे उहे वोट जे हासिलात लाइ या पॉलिटिक्स खे चमकाइण जी कोशिशि कंदा आहिनि। उन सां हू मजमूई तौर ते सॼी सिंध खे नुक़सानु ॾेई रहिया आहिनि। छो त सिंध असांजो वतन आहे ऐं सिंध वतन खे ओसी ताईं तव्हां बहितर नथा बणाए सघो जेसि ताईं इनखे क़बीलाई तकरारनि खां पाक न कंदो, इनखे करप्शन खां पाक न कंदो, इनखे अख़बा परवरी खां पाक न कंदो, इनखे इन सिंध में मेरिट खे जेको आहे उहो परवान न ॾींदो। जेसि ताईं इन्हनि सभिनी शयुनि खे तव्हां मुकमल तौर ते लागू कंदो तॾहिं ई मुमकिन आहे। ऐं इन लाइ तव्हांजी इदारे जी बि फाइट हले पई, असां सभु कलम जे मज़दूर साथियुनि जी फाइट हले पई ऐं इनशाअल्लाह दूर न आहे, तमामु जल्द असां सिंध मां इन्हनि सभिनी शयुनि जो ख़ात्मो कंदासीं। छो त नौजवान नसल ऐं ईंदड़ जेको असांजो नसुल आहे उहो हाणे इन्हनि सभिनी ख़राबियुनि मां तंग अची चुको आहे ऐं उहो बहितरी ॾे सफ़र। बिल्कुलु हाल पाण नओं दग ॾियूं ईंदड़ नसुल खे। तसलसल शऊर ई आहे, मुंहिंजो दड़े जी तारीख़ हुजे, उतां जो कल्चर हुजे, उतां जो बिज़नेस हुजे, ही जेके मामला ख़राबियूं पैदा थियूं आहिनि ऐं सुठा पैगाम ॾेई, शऊरी पैगाम ॾेई ईंदड़ नसुल खे असां बहितर पैगाम ॾेई सघूं था त जीअं सॼी दुनिया तेज़ी सां तरक़ी पई करे, तेज़ी सां अॻियां वधे थी, त असां छो अञा क़बीलाई तकरारनि में फाथल हुजूं, छो बुख बेरोज़गारी में फाथल हुजूं। नथार साहिबु अॼोको इंतिहाई अहम ॾियारो, शऊरी तौर ते हिन क़ौम खे कहिड़ो दॻ वठणु घुरिजे, कहिड़ो पैगाम हूंदो, कीअं ईंदड़ नसुल खे असांजी लाला बि चयो त कहिड़ो असां पैगाम ॾियूं त जीअं जेको सालनि जूं तकलीफ़ूं आहिनि, परेशानियूं आहिनि, उन मां असांजो छुटकारो हासिलु थिए। असलम साहिबु तव्हांजी महिरबानी, तव्हां मूंखे घुरायो हिन प्रोग्राम में, तव्हां सभिनी खे मां मुबारकबाद ॾियां थो। जीअं लाला चयो त असांजी हीअ टीं ईद आहे ऐं मां हैरान आहियां पंहिंजी इन कल्चरल डे जे हवाले सां सोचींदो आहियां मुसीबतूं आयूं, जीअं तव्हां ॾिसो कोविड आयो, सैलाब जूं तबाहकारियूं आयूं, या तव्हां ॾिसो त असां वटि जेको ही पोयां 15-20 साल हिकिड़ो करप्शन जो निज़ाम रहियो आहे, उन असांजे सॼे समाज खे, सिंधी समाज खे निचोड़े रखियो आहे, जिथे मेरिट जो को नालो ई कोन्हे को ऐं बुनियादी तौर ते असांजा माण्हू गुरबत जी लकीर जे हेठि ज़िंदगी गुज़ारनि था पिया। ऐं जीअं लाला चयो त हुननि खे क़बीलाई झेड़नि में हुननि वेढ़ाए छॾियो आहे। पर जॾहिं बि कल्चरल डे अचे थो, मां इहो मुंहं में हिकु उत्साह पैदा थिए थो, न हीअ क़ौम ज़िंदा आहे ऐं हीअ क़ौम कुझु करे सघे थी। जॾहिं बि को कल्चरल डे अचे थो पियो त मां ॾिसां थो हीअ क़ौम यकजा थी ऐं ॻोठनि मां, वहाणनि मां ऐं शहरनि मां जीअं निकिरे थी पई, क़ौमी अजरक डे मल्हाए थी पई ऐं पंहिंजो कल्चरल डे मल्हाए थी पई, हैरान थी करे छॾे पई। इन मां अंदाज़ो लॻाए सघे थो असलम साहिबु त असांजो मुस्तक़बिल तमामु सुठो आहे। हीअ जेको इज्तिमाही सोच तव्हां पैदा कई आहे, इहो आवाज़ु KTN मां निकितो। जॾहिं कल्चरल डे उथियो त इहो KTN ऐं कावश जी कोशिशि सां निकितो ऐं हुनजा सरवाण बि तव्हां ई आहियो ऐं तव्हां तमामु घणो शऊर पैदा कयो आहे ऐं मां सम्झां थो त असांजो मुस्तक़बिल रोशन आहे। मां पंहिंजी क़ौम खे इहो पैगाम ॾियणु चाहींदुसि, पंहिंजे नौजवाननि खे इहो पैगाम ॾियणु चाहींदुसि त मज़ाहिमत पैदा कयो, शऊरी मज़ाहिमत पैदा कयो। मज़ाहिमत उहा हुजे जेका तव्हांखे पार्लियामेंट में वठी वञे, पार्लियामेंट जी सियासत कयो, साले नौजवान अॻिते अचनि, मेरिट ते अॻिते अचो। असां जीअं पंहिंजी हिन मेरिट जी लताड़ थिए थी, असांजी हक़ तलफ़ियूं थियनि थियूं, उनजो असां अज़ालो करे सघूं। बिल्कुलु वॾी महिरबानी, तव्हां इंतिहाई बहितर मैसेज ॾिनो। सभु में ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। सवेल मां तव्हां ॾे आयुसि त तव्हां खां असांजी जेकी न्याणियूं आहिनि, असांजी भेनरूं आहिनि, उनजे वेस वॻनि ऐं पुरजोश तयारी ईद जे हवाले सां मां तव्हां खां पुछियो। पर हाणे जॾहिं लाला बि ॻाल्हि कई, निसार साहिब बि ॻाल्हि कई, त भला असां पंहिंजी सिंधी न्याणीअ ते अगरि ॻाल्हि ॿोल कयूं त सिंधियूं न्याणियूं मुख़्तलिफ़ फील्ड्स में तालीम में कीअं अॻियां वधी रहियूं आहिनि, तव्हां कीअं पिया ॾिसो?
ॾिसो असलम भाउ, ॻाल्हि इहा आहे त अञा नियाणियुनि जी तालीम खे वधीक बहितर करण जी ज़रूरत आहे। जेकी असांजे इंटीरियर सिंध जा काफ़ी एतिरा एरियाज़ आहिनि, मां रोज़ न्यूज़ पढ़ंदी आहियां त उन्हनि में काफ़ी अहिड़नि स्कूल्स जो ज़िक्र कयो वेंदो आहे जिते हिन वक़्त ताईं वाड़ा आहिनि, हिन वक़्त ताईं ओताकूं आहिनि। छोकिरा या मर्दनि जी तालीम त ठहियो, पर जेके नियाणियूं आहिनि उहे तालीम खां मुतासिर आहिनि। स्कूल्स न आहिनि, किथे स्कूल्स आहिनि त उन्हनि जूं इमारतूं न आहिनि, पट ते ॿार वेही तालीम था पिराइनि। तालीम न हूंदी औरत अॻिते न वधी सघंदी। तालीम पहिरियों ज़ेवर आहे ऐं औरत जी तालीम हासिल करणु यानी कि सॼो मुआशिरो तव्हांजो पढ़ियल लिखियल थी गुज़रंदो। त औरतुनि जी तालीम बिल्कुलु तमामु बहितरीन तालीम उन्हनि खे ॾियणु घुरिजे, उन्हनि खे हुनर ॾियणु घुरिजे, उन्हनि खे सिख्या ॾियणु घुरिजे, उन्हनि खे कंहिं बि प्लेटफॉर्म ते अॻिते वधण खां रोकियो न वञे। माना टैलेंट मौजूदु आहे, उनखे मौक़ा ॾिजो। टैलेंट मौजूदु आहे, छोकिरियुनि खे अॻिते वधण जो मौक़ो ॾियो। तव्हां उन्हनि खे डिग्रेड न कयो, तव्हां उन्हनि की जेकी सलाहियत आहे उन्हनि खे ॾेखारणु खपे त असांखे हीअ आहे, ऐं उन्हनि खे तव्हां पोइते न धिकियो, उन्हनि खे अॻिते वधण जो मौक़ो ॾियो। ईअं ई असांजो मुआशिरो बि बहितर थींदो। बिल्कुलु सबब है लाला। सभा जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, असांजी नियाणी आहे, असांजी भेण आहे, इंतिहाई एक्टिव आहे, अॻियां वधी रही आहे, ऐं असांजी सिंधी नियाणियूं ॿियूं बि अॻियां वधंदियूं असांजी दुआऊं। हिकु त सिंध जी तालीम जे हवाले सां इहे सबबु चयो त मौक़ा मिलनि, टैलेंट मौजूदु आहे, ऐं ॿियो सिंध जे ज़मीनुनि जा ताज़ा फ़ैसिला थियनि था। सिंध जूं ज़मीनूं जेके आहिनि उन्हनि सां तमामु घणी मज़ाक़ कई वेंदी आहे। त सिंध जा जेके वसील आहिनि उन हवाले सां छा हूंदो तव्हांजो चवणु, सिंध जी तालीम खे कीअं बहितर करे सघिजे थो? तमामु अहम ॿई क्वेश्चन तमामु अहम आहिनि। नंबर 1 त जेकॾहिं तव्हांखे पंहिंजे माशरे खे ठीकु करिणो आहे, पंहिंजे घर खे ठीकु करिणो आहे, पंहिंजे वतन खे ठीकु करिणो आहे, त नियाणियुनि जी तालीम तमामु लाज़मी आहे। ऐं मां तव्हांखे पंहिंजी ज़ाती मिसाल ॾियां त मां कॾहिं बि पंहिंजी नियाणियुनि जी तालीम जे मामले में इंटरवेन न कयो आहे। उन्हनि खे आज़ादु छॾियो आहे त उहो जेको पढ़णु चाहिनि, जेको प्रोफेशन अपनाइणु चाहिनि, त उन्हनि जी मर्ज़ी आहे। माशाल्लाह मुंहिंजी 2 काकियूं लॉयर्स आहिनि, प्रैक्टिकल लॉयर्स आहिनि, ऐं 2 काकियूं मुंहिंजी मेडिकल मां पढ़नि पियूं थियूं, 2nd ईयर में आहे, हिकिड़ी 3rd ईयर में आहे, ऐं बाक़ी हिकिड़ी काकी जेकी आहे उहो यूनिवर्सिटी में पढ़े पई। उमेद रखां थो त सिंध जो हर बाशऊर माण्हू इन लाइ तालीम लाइ घणे वसीले जी ज़रूरत न आहे, तव्हांजी महिनत जी ज़रूरत आहे, तव्हांजी ॿारनि खे उमेद ॾियण जी ज़रूरत आहे, उन्हनि में हिकिड़ो जज़्बो पैदा करण जी ज़रूरत आहे। जेकॾहिं तव्हां वधि में वधि नियाणियुनि खे पढ़ायो था त ईंदड़ वक़्त में तव्हांजी सिंध ख़ुशहाल थींदी, तव्हांजो घर ख़ुशहाल थींदो, तव्हांजो इलाइक़ो ख़ुशहाल थींदो, तव्हांजा नसुल ख़ुशहाल थींदा। छो त पढ़ियल लिखियल नियाणी कल्ह जी माउ आहे। बिल्कुलु। हाणे 2nd ॻाल्हि कजे त तव्हां जेकी ज़मीनुनि जी ॻाल्हि कई, सिंध खे बैन अल-अक़वामी हिकिड़ो यतीम खानो बणायो वियो आहे। धारियां जी आबादकारी हिते थियणी आहे, अॻवानी खे पनाह ॾींदा, पूरो मुल्क में पनाह ॾिनी वई, पर उहे सभु जा सभु गॾु थिया अची करे सिंध में। त सिंध खे बैन अल-अक़वामी यतीम खानो बणायो वियो आहे। सिंध खे बैन अल-अक़वामी यतीम खानो बणाइण जे बजाए हाणे जॾहिं रियासत हिकिड़ो फ़ैसिलो कयो आहे त हितां अफ़गानियुनि खे कढियो वञे, न सिर्फ़ु अफ़गानियुनि खे कढियो वञे, हर उन धारे खे कढियो वञे जंहिंजो पाकिस्तानी शनाती कार्ड न आहे। फौरी तौर ते हिननि खे हितां बेदख़ल कयो वञे। ऐं तमामु घणी भरमार जेकी आहे हिन महिल उहा आहे कराची ते। कराची असांजो गादी वारो हंधु आहे। सिंध में कराची आहे, यानी जेकॾहिं इंसान में दिलि आहे त उन खां पोइ इंसानु जहिड़ो आहे न। जेकॾहिं दिलि न आहे त इंसान जो वजूद कहिड़ो आहे? ईअं ई सिंध जो वजूद कराची खां सवाइ नामुकमल आहे। त असांजी दिलि ते हिन महिल तमामु घणा कब्ज़ा थी रहिया आहिनि धारियुनि जा। इन जी फौरी तौर ते ख़ात्मे जी ज़रूरत आहे। मां देरि आहे दुरुस्त आहे। पाकिस्तानी इस्टेब्लिशमेंट हिकिड़ो तमामु सुठो फ़ैसिलो कयो आहे। तक़रीबन 25 खां 30 लख अफ़गानी जेके आहिनि उहे सिर्फ़ु सिंध में रहनि पिया था। उन्हनि खे फौरी तौर ते हितां कढण जो बंदोबस्तु कयो वञे। इन खां सवाइ 15-20 लख ॿिया जेके धारिया आहिनि, जंहिंमें बंगाली आहिनि, बर्मी आहिनि, ऐं बिहारी आहिनि, ऐं ईरानी आहिनि, ऐं इन खां सवाइ बि ॿियूं खोड़ सारी कम्यूनिटीज़ आहिनि, पर उन्हनि जी तादाद घटि आहे, पर उन्हनि खे सभिनी खे कढणु खपे। सिंध कोई बैन अल-अक़वामी यतीम खानो न आहे। जेकॾहिं कंहिं बि रियासत खे ॿिए कंहिं मुल्क खे सपोर्ट करणी आहे त उनजो कलेक्टिव विज़डम हुजणु खपे। उन्हनि माण्हुनि लाइ हिकिड़ा कैंप्स ठहणु खपनि, ऐं उहो बॉर्डर जे इलाइक़े में हुजणु खपनि। जीअं अफ़गानिस्तान जे बॉर्डर ते ई उन्हनि जो कैंप ठहणु खपनि। हा, उते ई उन्हनि खे रखियो वञे हा, पर बदकिस्मती सां पूरे मुल्क में उन्हनि खे फैलायो वियो, ऐं सॼे मुल्क मां हू गॾु थी करे अॼु हू असांजी गादी वारे हंधि कराची में मौजूदु आहिनि। ऐं सिंध जो जेको नौजवान आहे उहो बेरोज़गारी, बुख
ऐं तकलीफ़ूं काटे पियो थो ऐं उन जाइ ते जेके धारिया आहिनि उहे अची करे सभिनी वसीलनि ते कब्ज़ा करे हिते वेही रहिया आहिनि ऐं डे बाय डे उहे अञा वधीक हितो माल कमाइनि पिया था। त इहा वॾी ज़्यादती आहे। रियासत खे हिन ते सख़्ती सां अमल करणु खपे ऐं सिंध हुकूमत खे उन ते तमामु सख़्ती सां अमल कराइणु खपे। ऐं मां तव्हांजे चैनल जे तवसुत सां सिंधी इस्टेब्लिशमेंट के यानी सिंधी उन्हनि सभिनी ऑफिसर्स खे अपील थो कयां त DC तां SP तां DIG तां कमिश्नर तां सेक्रेटरीज़ तां उन जे बावजूदि अगरचे हिकिड़े एॾी वॾी इस्टेब्लिशमेंट मथो मूव कई आहे त उन ते इम्प्लीमेंट कराइण में तव्हांखे कहिड़ी तकलीफ़? बिल्कुलु। छो तव्हां ॾींहुं राति हिनखे वॾो क़ौमी मसइलो सम्झी करे इन मां जान छो नथा छॾायो? सिंध खे आजो छो नथा करायो? सिंध जे मुस्तक़बिल खे आजो छो नथा? बिल्कुलु लाला, इंतिहाई अहम मैसेज आहे तव्हांजो निसार साहब। लाला जी ॻाल्हि ॿोल असांजो नारो बि आहे त जेके गैर क़ानूनी परॾेही रहनि था उन्हनि खे तव्हां निकाली ॾिनी वञे, धरतीअ खे पाक कयो वञे। खोड़ सारा मसइला तव्हांजे साम्हूं आहिनि, मंशा जा हुजनि, हथियारनि जी स्मगलिंग हुजे, ॿियो ख़ुदकश बमबार हुजनि, ॿियूं न त लाज़मी हुकूमत जो फ़ैसिलो आहे त हिन वञणु घुरिजे। छा था सम्झो इन्हनि जे वञण जे हवाले सां तव्हांजो छा चवणु हूंदो? इहे वञनि था हितां गैर क़ानूनी परॾेही, इन खां सिंध खे केतिरो फ़ाइदो थींदो? बिल्कुलु लाला जी ॻाल्हि खे मां कंटिन्यू कंदुसि अॻिते। त लाला जीअं चयो त भई असांजी सॼी ब्यूरोक्रेसी सॼी सिंधी आहे हिते। अफ़सोस सां इहा ॻाल्हि असांखे चवणी थी पए त सिंधी ब्यूरोक्रेसी 15-20 सालनि खां हिन सिंध ते सिंध जी राजधानी ते बल्कि सिंध ते हुक्मरानी करे रही आहे। पर अफ़सोस सां इहो चवणो थो पए त लाला उहा मुकमल जी मुकमल 90% उहा करप्शन में घिरी चुकी आहे। ऐं करप्ट माण्हू कॾहिं मज़ाहिमत नाहे कंदो। ईमानदार माण्हू जेको आहे फ़ैसिलनि ते अमल दरामद कंदो आहे, कानून ते अमल दरामद कंदो आहे। असां कीअं था तवक़ो रखी सघूं अहिड़ी ब्यूरोक्रेसी मां जेका ब्यूरोक्रेसी पोस्टिंग सिर्फ़ु जेको आहे सिस्टम जे तहत वठे थी पई, जेका पोस्टिंग सिर्फ़ु पैसा कमाइण जे तहत वठे थी पई, हुनखे ईंदड़ नसलुनि जी का परवाह कान्हे का, हुनखे सिंध जे मुस्तक़बिल जी का परवाह कान्हे का, सिंध जी डेमोग्राफी जी का परवाह कान्हे का। त असां कहिड़ी तरफ़ वञूं था पिया? तव्हां ॾिसो, तव्हांजी ज़मीनुनि जी ॻाल्हि कई, ज़मीनुनि जे हवाले सां तव्हां ॾिसो कराची खां वठी जामशोर ताईं जेका बि ज़मीनूं अलाट कयूं आहिनि कंहिं बिल्डर्स खे, उन में असांजी डेमोग्राफी किथे थी बीहे पई? असां सिंधी माण्हू अक़लियत में पिया तब्दील थियूं, मक़ामी माण्हू केॾांहुं पिया वञनि। असां बदकिस्मती सां पहिरियों ई ज़रई मुआशिरो असांजो बर्बादु आहे। असांजो वॾेरो, असांजो पीर जेको ॻोठनि मां इलेक्ट थी अचे थो, हिते अची पंहिंजी अयाशी करे थो, करप्शन करे थो, करप्शन करे उहो वञी ज़मीन वठे थो, इंडस्ट्री नथो हणे, कारखानो नथो हणे। हुनखे ख़बर आहे जेकॾहिं सनती मुआशिरो अंदरूने सिंध में ईंदो, सनत सिंध में तब्दील थींदी त उते शऊर पैदा थींदो। ऐं शऊर जा उहे जेके आहिनि मुखालिफ़ आहिनि, उहे असांखे ग़ुलाम रखणु चाहिनि था ऐं असांजी ब्यूरोक्रेसी बि उन्हनि सां गॾु बीठी आहे। पर तव्हां जेको नारो हयो आहे त परॾेहनि जी निकाली, इहो हिकिड़ो मां सम्झां थो तव्हांजो आवाज़ु न आहे, पूरी सिंधी क़ौम जो आवाज़ु आहे, इहो बचे जो आवाज़ु आहे त सिंध मां परॾेहनि खे निकाले ॾिनी वञे। बिल्कुलु ठीकु था तव्हां चओ। लाला निसार साहब शऊर जी ॻाल्हि कई, एॾो वॾो सुवालु पैदा थिए थो ज़हननि में। असां सभु माण्हू चाहियूं था शऊर अचे, क़ौम सुधरे, अॻियां असां वधूं। शऊर जी रुकावट कंहिंखे था ॾिसो त रुकावट असांजी आहे केरु जंहिंजे करे ही असां अॻियां न पिया वधी सघूं? साईं, शऊर जी रुकावट तव्हांजो वॾेरो आहे, शऊर जी रुकावट तव्हांजो सरदार आहे, शऊर जी रुकावट तव्हांजी करप्ट ब्यूरोक्रेसी आहे, शऊर जी रुकावट हर उहो इंसानु आहे जेको सिंध में रही करे हर उन धारे खे सपोर्ट थो करे, सिंध जे वसीलनि ते नाजाइज़ कब्ज़ा पाण थो करे, ॿियनि खां कराए थो। इहे सभु माण्हू इन में इन्वॉल्व आहिनि। उनजी वजह इहा आहे त हीउ सभु टोलो इहो इन चकर में लॻो पियो आहे त इन सिंध धरती मां जेतिरो नाणो मिली सघे थो कमायो ऐं ॿाहिरि वञी करे दुबई ऐं पूरे दुनिया जे के मुल्कनि में वञी करे इन्वेस्ट कयो। जेको आम माण्हू आहे त सिंध अलाह जे करम फज़ल सां माला माल हिकिड़ो ख़ितो आहे, हर शइ हिते आहे। एतिरा माफ़ कजो, हेडलाइन ब्रेक जो टाइम थियो आहे, पाण ब्रेक खां पोइ वरी ॻाल्हि ॿोली सिलसिलो जारी रखूं था। नाज़रीन, हिते ब्रेक जो टाइम थियो आहे हेडलाइन जो, उन खां पोइ पाण एकता ईद जो जेको ही ट्रांसमिशन आहे सिलसिलो जारी रखूं था।